वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। इस्लाम कोट वेझो बाहि लॻण सबबि 20 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, ॻोठ मतारो सांध में 20 खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि अलाह तला सड़ी रख थी वियो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि सांध बिरादरी जा 20 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। तव्हांखे आगाह कंदा हलूं, इस्लाम कोट वेझो बाहि लॻण सबबि 20 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। ॻोठ मतारो सांध में 20 खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबि अलाह तला सड़ी वियो आहे। मुतासिरनि जो चवणु आहे त बाहि लॻण सबबि सांध बिरादरी जा 20 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। वाक़े आगाह कंदा हलूं, इस्लाम कोट वेझो बाहि लॻण सबबि 20 खां वधीक घर सड़ी रख थी विया आहिनि। इस्लाम कोट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुबारक बजीर लाइन ते मौजूदु आहे। जी मुबारक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। इस्लाम कोट भरिसां ॻोठ मतारो सांध आहे, उनमें दरख़्त ऐं सांध बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि उकड़ी वई, जंहिं सबबि हिन वक़्तु जेके 20 खां मथे जेके पुरतन जा घर जेके सड़ी रख थी विया आहिनि। ऐं पुरतन में जेके मुतासिर उन्हनि अलाह नो दर्स आहे, जिंदाई दर्स आहे, काबुल आहे, उमेद अली, दाबूद सांध ऐं ॿिया जेके उहे शामिल आहिनि। मुतासिरीन ॻोठाणनि मूजिबि बाहि हिकु घर जे चोरे खां शुरू थी, जेको ॾिसंदे ॾिसंदे सॼे ॻोठ खे विकिणे वई। ऐं बाहि एतिरी शदीद हुई जंहिंखे सबबि जेको घरनि में सिर्फ़ु सामान ई कोन कढे सघिया, सिर्फ़ु साह ई बचाए जेको ॿाहिरि निकितासीं। ऐं बाहि खां घरनि में समूरो जेको सामान हो, खाधे पीते समेत रोक रक़म, बर्तन, खटूं, बिस्तरा, जेके नियाणियुनि जो ॾाज हो, उहो समूरो सड़ी खाक में तब्दील थी वियो आहे। बाहि वठण लाइ इस्लाम कोट खां फायर ब्रिगेड जी गाॾी पई थी, ऐं ॻोठाणनि तोड़े ऐं जेको फायर ब्रिगेड अमले जेको उहो वॾी कोशिशि खां पोइ हिन वक़्तु जेको बाहि ते कंट्रोल करे वरितो आहे। ऐं जेके घर आहिनि उहे 20 खां मथे जेको सड़िया आहिनि, इहो ॿुधाए पियो वञे। हींअर मुख़्तियार इस्लाम कोट आहे, गफ़ार लाकर, उहो पंहिंजी टीम समेत हींअर उन ॻोठ ते पहुतो आहे। उते जेके तफ़सील आहिनि उहे वरिता पिया वञनि। ऐं लोग जेके मुतासिर आहिनि उहे हिन सख़्तु गर्मी में खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अञा उन्हनि जी जेकी वायर आहे उहा न थी सघी आहे, ऐं वॾे पैमाने ते जेको नुक़सानु थियो आहे, जेको आहे माल बि सड़ी वञण जा जेके इतला मिलिया आहिनि। जी ठीकु आहे, मुबारक, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।